किस्मन जा घणन किस्मन जा रिश्तो बिन किस्मन जो हिकड़ो खून जो रिश्तो बियो दिल जो रिश्तो हिकड़ो खून जो रिश्तो की अबे जा पुत्र बभायर पर बनीअ जे बारे तो कावड़ी जी पया एक में सा गाल्हाण बोलाण खत्म पिलाट जे टुकरे ता कावड़ी जी पया गाल्हाण बोलाण खत्म दीवार विच में हेडो अबे जो हिकड़ो पुत्र हेडो बियो पुत्र हिकड़ी दीवार पर ई लगदो आ त हिकड़ो लंडन में बियो अमेरिका में वेठो आ पर जैसा दिल जो रिश्तो हुंदो आ ओहो भले भाव भी न हुजे सौट भी न हुजे अजनबी हुजे हलंदे अस्सलाम वालेकुम या अलहदा वालेकुम अस्सलाम रुगी हिक बे जो सलाम दुआ बणी वयो दिल मां कदे निकरे ही न थो हो कराची में मैं अलहदो हिते वेठो आ पर जदी मल दिल के याद कंदो आ तो ओहो कराची वारो ये महसूस थींदो आ जणो दिल में घर कयो वेठो आ जेको खून जो रिश्तो यो मतलबी रिश्तो जेको दिल जो रिश्तो वो सच्चो रिश्तो खून जे रिश्ते वारो ऐं दिल जे रिश्ते वारे जो फर्क केड़ो आ सोने लतीफ दाह करे चयो के वेजड़ा भी दूर के वेजड़ा भी दूर अदा के दूर बे औदा सुपरी के चढ़न न चिदते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मूसी बना सुपरी सुने लतीफ सरकार फरमायो हिकड़ा मदीने में बैठा हूं दाहन पर दिल उनन जी गोठ कापन ऐं मेहन में हूं दिया हिकड़ा बैठा त जो मुकाम जे कुंड फर्श ते हन पर दिल उनन जी मदीने में वेठिया यानी मामलो सजो दिल जो हुंदो आ मामलो सजो दिल जे कनेक्शन जो हुंदो आ मैलन जी गाल कान हुंदी आ जे दिल जो कनेक्शन मिलियल हुंदो आ त यारो उन सां गद हुंदो आ न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है जे जे दिल जो कनेक्शन मिलल हुंदो आ वो जबलन में रही करे भी मदीने हुंदो आ जंगलन में वेही करे भी मदीने हुंदो आ पर जे जे दिल जो कनेक्शन मिलल न हुंदो आ वो मक्के मदीने में रही करे भी गोठ जो बकरियों में हूं चारी दो आ मुझे सोने करीम रब फरमायो मुझे सोने करीम रब फरमायो उन्हनि ते अज़ाब न कंदुस जन में मुझो मुस्तफा मौजूद आ वक्त थोड़ो आ हिकड़ी गाल रुकी गौर सां ॿुध अॼु सीनो भरे आयो हुयुसि पर शायद अञा खुदा के का भी मुलाकात मंजूर आ अज़ीज़ान मन मीलाद जी महफिल छा जी महफिल वरी चो छा बुधाया तोखे बुध मीलाद जी महफिल में केर ईंदो आ चो जेको ईंदो आ वो मुझे मुस्तफा जो मेहमान हुंदो आ चो त जो काज हुंदो आ मेहमान भी उन जो हुंदो आ ऐ लाखा फकीरो ऐ हिन के जा दोस्तो मुझा अल्लाह किथा बिरारो डखा दोस्त मैं अली मोहम्मद डखण वारा अची चुका हन यार जो शान बुधण ला ऐ मुझा दोस्तो अज हिकड़ी गाल कया तो गौर सां बुधजो मुझे मुस्तफा जे मेहमान जी खिदमत फर्श ते थींदी आ नाज़ अर्श वारो कंदो आ मदीने पाक जे अंदर काथे
चो काथे मदीने पाक खुदा शल सभिनी के मदीने चो पर दे मौला जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे पर दे मौला जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे है पहुंचा मदीने जे पार दे सुने मदीने जे यार दे पर दे मौला मां जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे मदीने पाक जी नगरिया कड़ी नगरी चो मदीने तैयबा जी नगरिया मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में जबलन खां हिकड़ो गरीब आयो केर आयो एक गरीब आयो मिलण ला आयो दीदार करण आयो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार करे मगरिब जी नमाज पढ़ी थे इशा जी नमाज पढ़ण खां बाद तवज्जो कजा इशा जी नमाज खां बाद अर्ज़ तो करे मुझा आका घरड़ो मुझो परे आ दिल थी चवे मां हिते रहा मुझे हबीब मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी बाह वठी हिय मथे करे फरमायो ओ मां मुस्तफा जा दीवानो लफ्ज़ दे गौर कजो मुझे हुजूर फरमायो ओ मां मुस्तफा जा दीवानो हे मां मुस्तफा जो मेहमान रात हिन जी मेजबानी केर कबूल कदो तवज्जो मुझे हुजूर ऐलान कयो हर सहाबी जी दिल चोरी जे चंद्रमा करो खुली वई हर सहाबी चयो आका यो मेहमान मुखे मिले हर सहाबी चवे सिद्दीक़ अकबर चवे मेहमान मुखे मिले उमर फारूक चवे मुखे मिले उस्मान ज़िन्नूरैन चवे मुखे मिले अली त आही लजपाल अली चवे त मेहमान मुखे मिले तलहा चवे त मुखे मिले जुबैर चवे त मुखे मिले लेकिन मुझे मुस्तफा जी निगाह कहीं बे खे गोले रही अज़ीज़ाने मन तमाम हुजूर जे दीवानन भला अज जे बोलीअ में सवलो करे चवा सभिनी आंगुर मथे कई इहो मेहमान मुखे मिले कुंड में हिकड़ो गरीब सहाबी वेठो आ कुंड में हिकड़ो गरीब मुझे आका जो दीवानो वेठो आ केतरा ही महीना गुजरी वया घर में सुठो कोन पको आ साल ऐं मुड़स रातिन जो रातियूं जागी करे दुआऊं घुरंदा आहिनि या अल्लाह कॾहिं महबूब जो मेहमान मिलंदो असांजे घरनि में रब बरकतूं आणींदो मेहमान जे खुश थींदो कर मेहमान जे अचण ते खुश थींदो कर याद रख अज तो असां वटि मेहियूं भी घणियूं हन पर घर में ओहो खीर जी चाली विलोड़ जे हिकड़ो मेहमान आयो होटल तो देसी मुर्गी खपे बिरयारो डमो चाहे जो मखण जो आनो खपे ओड़े पाड़े मो हे सब कुछ छाहे अग में बब मेहियूं हुयूं मखण कोन खुटंदा हुया धौरे जूं चालियूं हूंदियूं छो सुबह जो सवेल अमर जी जाऊं थी करे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह लोली दीदी हुई अल्लाह जे जिक्र जी बोली थींदी हुई रहमत जो नुज़ूल थींदो बेड़ो पार थी दो हुयो हींअर टीवियूं अचे वयूं ड्रामा अचे वया आधी आधी ते हाणे त माशाअल्लाह इहा टुक टाक भी अचे वई आधी आधी ते मर्द औरतूं जागी सुबह जो न नमाज न अल्लाह जो जिक्र मुझा दोस्त जिते खुदा जो जिक्र न हुंदो मुस्तफा जो दुरूद न हुंदो ते बरकत किथां अन्या याद रखी छड़ अजीज दोस्तो सच चवण दे न सजण साईं जे गुलाम के जदहि का तवा असा यारी वारे यार जो खीर ॾियण बंद कयो त घर मां मखण मोकलाए वयो
अग में घरड़न में चादियूं धौरन जो हूंदियूं हुयूं ॾह मेहमान ईंदा हुआ परवाह कान हूंदी हुई जॾहिं सुणे महबूबे सुबानीअ जी यारी थींदी हुई गरीबन में खीर विरहाइबा हुया हाणे यारी अचे थी हमरा जे तो खीर विरहाईंदुसि त थिए ख़राब थी वेंदी दुनिया जी थिए खे बचाइण वारा तो पंहिंजे आख़िरत जी थिए ख़राब करे छॾी मुझे मदीने जे ताजदार जे कुंड में हिकड़ो सहाबी गरीबा कंधड़ो हेठ करे गौर त कर कंधड़ो हेठ करे रोए थो रोई करे अल्लाह के डोरा पोथो दे ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब जेकॾहिं अॼु मूंखे सुणे हुजूर जे हथड़न मां मेहमान मिले हा त मुंहिंजो बेड़ो न पार थी वञे हा मुझे घर में त अटड़ो भी कोने मुझे घर में त सामान भी कोने साल मुड़स बजणा हो हिकड़ी मानीअ जो अटड़ो आ कीअं हथड़ो खणा अञा कुंड में रोई रहियो आ हो कुंड में रोई रहियो आ हेॾो मुझे हुजूर ऐलान कयो ओ हेठ कद करण वारा हेॾे मुझे मदीने जे मीर सजड़ो कयो मुझे हुजूर इए कोन फरमायो हेठ कंध करे रोण वारा हेॾिया इए कोन फरमायो मुझे आका फरमायो हेठ कंध करण वारा हेॾिया सहाबी एकदम पंहिंजा गोड़ा उघी करे अॻियां चे बीठो लब्बैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मुझा आका जो अबू अम्मा कुर्बान वञन मुझा हुजूर हुकुम थे गौर कर मुझे आका उन सागे मेहमान जे बाह में हथ विधो अग में सहाबा के चयो त मुझे मेहमान जी मेहमानी केर कंदो हींअर मुझे आका फरमायो अल्लाह जे मेहमान जी मेज़बानी रब तुझे हवाले कया कुंडड़ीअ में रोई अल्लाह के डोरा पियो दे हो डोरा पो खुदा के दई रहियो आ खुदा जो डोरा पो लाहे वरी मुझो मुस्तफा रहियो आ अल्लाह जो पाजे महबूब सा प्यार निहार जॾहिं भी ज़मीन ते मुझे हुजूर सा को मामलो थींदो आ रब जिब्रील खे मोकिलींदो आ जॾहिं अल्लाह सा मामलो हूंदो आ त मुझो मुस्तफा ज़ाहिर थी ऐलान कंदो आ हुन मयार रब खे ॾिनी मयार रब खे ॾिनी अल्लाह खे मयार ॾियण वारे जी मयार पूरी केर करे रहियो आ चओ रसूलुल्लाह करे रहियो चई छॾो मुस्तफा खुदा तो नहीं लेकिन खुदा से जुदा भी नहीं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन बारहम फकीर जी गुलाम जी बाह वठी ॾिनी बाह में वठी करे मुरकंदो पंहिंजे घर में आयो आ घरड़े में अची करे कमरे में वेहारे करे पर्दो ॾिनल आ पर्दे जे अंदरों जीअं वयो मुरकंदो थो वञे अदा चाहे सबर कर इश्क में घारी न विझ अज़ीज़ाने मन मुझे हबीब जो दीवानो मुझे मुस्तफा जो मस्तानो मेहमान के बेहारे मुरकंदो अंदर जॾहिं हाल में याने अंगण में वयो ज़ाल निहारे चवे थी ऐ मुझा घोट घणनि ॾींहनि खां पोइ तुंहिंजे मुंहं ते मुर्क ॾिठी थब लॻे थो त अॼु महबूब को मेहमान मोकिलियो आ तवज्जो कर ज़ालूं बि अहिड़ियूं जेके मेहमान जे लाइ दुआऊं घुरनि मुड़स बि अहिड़ा जेके मेहमान जो ॿुधी करे अंदर ईअं ठारींदा अचनि ॼण त सालनि जो सिकनि को भाउ मिली वियो ज़ाल ॾे निहारे ख़ुश थी चवे थो शहर में चवां ज़ाल खे छा चवे थो उथी हीअड़ा हाय उथी हीअड़ा सुजागी कर जे तलबी प्यो से आया थई उथी दिलड़ी सुजागी कर जा तलबी पई से आया थई हाणे रो न हाणे रो न हाणे रो जो आका कया
रोता हासी अल्लाह कदे ॾींहुं ईंदो जो मुझे मुस्तफा जो मेहमान असांजे अंगण ते ईंदो मुबारक थई अॼु महबूब जो मेहमान अंगण ते अची वियो आहे जरा थोड़ो अॻिते त हल जरा थोड़ो अॻिते त हल दीवाना ज़ाल मुड़स खे चयो मिंट कर मानी तैयार कर हिकड़ी मानीअ जो अटो घर में आ घणो जवाब दे घणो जवन जो अटो एतिरो ज़रो आ जो हिकड़ी मानी पचंदी मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अखिन ते काई परेशानी कोने दिल इए खुश लगी पई आ ॼण त को हज करे अकबरी हज करे मोटिया हुजन ज़ाल बिस्मिल्लाह करे मुझे हुजूर जूं नातूं भी पई पढ़े मानड़ी भी पई पचाए मुड़स बिस्मिल्लाह करे हिकड़ी बकरी अंगण ते आ वयो उनखे ॾुही भी रहियो आ अल्लाह जो ज़िक्र भी करे रहियो आ खुश थी रहियो आ त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख एहसान जो महीननि खां पोइ महबूब जो मेहमान अंगण ते आयो आ अल्लाह अल्लाह मुस्तफा जो मेहमान जे छा थो समझी ऐं जेकॾहिं को 1.5 कलाक कर हुजे हां ऐं लाखा फ़कीर अॼु उहा ॿोली ॿुधाई हां जो वरी सॼो साल रस्तो ॾिसी त कॾहिं तो सजण साईं जो फ़कीर अचे बहरहाल खुदा जी मर्ज़ी आ मां इन करे शेरो शायरी खणी नथो कयां मां ॻाल्हियूं करे वठां इश्क मोहब्बत ऐं अल्लाह जे क़ुरान करीम जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खीर भी ॾुभी आयो मानी भी पची आई मदीने जे मेहरबानी रब कंहिंखे नसीब करे अल्लाह करे रमज़ान जो महीनो हुजे मदीने में वञी त तोखे ख़बर पवे त अॼु बि मदीने में मेहमानी कीअं हलंदी मके आहे को जेको मदीने रमज़ान में वयो हुजे माशाअल्लाह अल्लाह सभिनी खे न वयो ई न मके बि वयो हई सामो पुछी ॾिसोस असांते त कुर्बान करीम जा मूंखे त जहाज हींअर रब ॾे हड़ी निके हितां उॾाए मथे अज़ीज़ाने मन मक्के जे सरजमीन ते रोज़ो हुंदई पर निहारी दे त किथों खजीअ जो टुकड़ो मिले थो या नथो मिले वञी ओ वञो बंदोबस्त वञी होटल ते करणो पवंदे पर मदीनो त मदीनो मदीने जो हरम त छा मदीने जूं गलियूं त छा पर ओ जबलन जे पहाड़ में भी गाडियूं सामानन जूं गाडियूं कपड़न जूं गाडियूं पैसन जूं गाडियूं फ्रूटन जूं हिय पयूं घुमदियूं हन आहे को वठण वारो असां ता वञो अदा ये आहे हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा सजण जे दरड़े ते पियो मां रोज़ा रखां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा उहे अरबन जा शहजादा ॾिसंदे हिकिड़े के सिंधी कान अचेन उर्दू कान अचेन या हाजी या अल्लाह हाजी या अल्लाह मिनथू करे वठी हलन असां जे हली सुफर ते रोज़ो खोल असां दे हली रोज़ो खोल अमीरन जा बचड़ा करोड़पतिन जा बचड़ा फाटल कपड़न वारन के मिनथू करे वठी हलन इहो कंहिंजो कमाल आ जो मुझे मुस्तफा जे अंगण जे मेहमानी जो कमाल आ अज़ीज़ाने मन मुझे करीमा का जो दीवानो ज़ालड़ी मानी पचाई मुड़स खीर ॾुही आयो हिकड़ी मानी हिकड़ी बकरीअ जो खीर हिकड़े मेहमान जी पूरत मदीने तय्यब जे अंदर अॼु भी उहा रवायत मौजूद आ मीज़बान केतिरो भी अमीर हुजे मेहमान केॾो भी गरीब हुजे पर मानी गंद खाए मुझे करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो गुलामन के भी उहो खारायो जेको पाण खाओ अज ॾींहं ताईं असां तो वट फर्क आ नौकर के बचत सचत ॾिबी आ गरीब वेचारे ॾे त निहारियो भी कोन वेंदो आ वॾेरन के मौलविन के वॾा कुकड़ खाराया वेंदा लेकिन मदीने में ईअं नागे जहिड़ो अमीरन के खारायो वेंदो आ उहो ई फ़कीरन के खारायो वेंदो आ
अजीजा ने मन मानी हिकड़िया खीर जो बकरीअ जो था हिकड़ो आ ज़ाल मुड़स चयो हुजूर जो मेहमान आ मेज़बानी रब नसीब कईया खाइणो भी गद्दा हाणे छा कयूं तवज्जो कर ज़ाल चवेस थी ऐ मुंहिंजा मुड़स परेशान न थी मायूस न थी दिल दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासी नेठ पंहिंजी बि पवंदी वाग भरी नेठ पंहिंजी बि पवंदी वाग भरी उन ॾींहुं मदीने हलंदासी साईं न छॾियो ग़ुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे साईं न छॾियो ग़ुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे बींदा तवकल वारा पार तरी उन ॾींहुं मदीने हलंदासी जरा देर में खैरा जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे वॾेरो ॾिसी कॾहिं सुवाल न कर जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे सणभो ॾिसी कॾहिं सुवाल न कर दीदार जी खुलंदी दीदार जी खुलंदी नेठ तरी उन ॾींहुं मदीने हलंदासी ज़ाल चवण लगी परेशानी जी गाल काने का मानी हिकड़िया ज़ाल चवे थी फिक्र न कर छा कया चवे थी मानी खणी वञ गौर सां ॿुधो मानी खणी वञ ए खीर जो था खणी वञ वञी परे पासे रख मेहमान खे उन पासे विहार ॾीओ परियों खणी करे छो त गस में ॾीओ हो अचण वारे पासे ॾीओ हो अंदरे पासे पर्दो हुयो हिन पासे ज़ाल हुई चवे थी ॾीओ खे खणी हिन पासे न रोशनदान में रख पोइ छा कया चवे थी मेहमान सां गॾु वेही करे जेॾी महिल मानी शुरू करी वॾे आवाज़ सां चइजां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तूं ॾाढा बिस्मिल्लाह कंदे मां अटकल करे कपिड़े जो छंडको ॾींदसि इहो विसामी वेंदो ॾीओ विसामी वेंदो पोइ तूं ही तूं हूंदी हिकिड़ो ख़ुदा हूंदो मुस्तफ़ा हूंदो ॿियो तूं मां अल्लाह अल्लाह ज़ाल ॾस ॾेई रही ओ मुंहिंजा दिल पर घोट जेॾी महिल ॾीओ मां विसाए छॾियां मेहमान खे चइजां अदा बानी शुरू कर मेहमान बि हथड़ो अॻिते करे तूं बि हथड़ो अॻिते कजां जीअं मेहमान जे हथड़े खे हथ लॻे उनखे ख़बर पवे त मालिक मेज़बान बि खाए थो लेकिन तूं किरहड़ो न भञिजां सखड़ो हथड़ो करे वाद ॾे मोटाए अचजा खीर जे थाव ॾे हथड़ो करे खीर खणजा सुर्क भरजा मगर खीर न पीजा वाद सखड़ो हलाइजा मेहमान समझे त मेज़बान भी खाए थो तूं भुख ते रहजा मुझे हुजूर जो मेहमान खाई ढो करे मना रब भी राज़ी थे त मदीने जो घोट भी राज़ी थी वञे ज़ाल मुड़स पक्की गाल थी वई मेहमान ले मानी अचे वई मेहमान जे आॾो रखी वई मेहमान के दोस्त चयो ऐ मुंहिंजा भाउ मानी बिस्मिल्लाह इन बिस्मिल्लाह ॾाढा चई ज़ाल अटकल करे ॾीओ विसाए छॾियो छो त मुंहिंजे हुजूर जी सहाबियाणी आहे अज़ीज़ा ने मन ज़ाल मुड़ा अल्लाह जे दरबार में रोई पे थी तो घुरे मुझा मौला असां जी लज रख जा मौला असां जी लज रख जा एदा मेहमान मानी खाई रहियो आ मुड़सो न औरत जो हुजूर जो सहाबी सखणो वातो हलाए रहियो आ सखणा सुरका भरे रहियो आ मानी खाजी वई मेहमान खाई ढो कयो जियां मोटी आयो सजी रात मुसल्ले ते वेही अल्लाह जा शुक्राना अदा कयो ओ मुझा करीम रब तुझा करोड़े करम जो अज हुजूर जो मेहमान असां वट अंगण ते आयो आ
मेहमान मामूली न समझंदो कर मेहमान जॾहिं ईंदो आहे त पंहिंजी रोज़ी पाण सां गॾु खणी ईंदो आहे रुॻी पंहिंजी न जन वटि ईंदो आहे उन्हनि खे बि रंग लाईंदो आहे अॻु में जेकर दाल पचाई अथई मेहमान ईंदो ॾिस त कीअं थो मुर्गी वठी अची इहो तुंहिंजो नसीब न आहे मेहमान जे नसीब मां तूं दाल जे एवज़ मुर्गी खाई रहियो आहे अज़ीज़ाने मन एॾा रात गुज़री वई सुबुह जो सवेल मुझे आका जे दीवाने उन हुजूर जे सहाबीअ खे गॾु वरतो सिधो मस्जिद नबवी में आयो मेहमान अॻिते वञी नमाज पढ़ी उन ग़ुलाम साॻियो कुंड में वेही रहियो रात ख़ासि ख़िदमत कान कई थम ऐ मियां अली मोहम्मद मुझे हुजूर जे दीवाने चयो मां कुंड में वेहा मता मुझो आका मुखां पुछे हाफ़िज़ अब्दुल कबीर गौर सां ॿुध मता मुझो आका मुखां पुछे मां कहिड़ो जवाब ॾींदुसि इएं चई कुंड में वेही रहियो हेॾा मुंहिंजे महबूब नमाज़ पढ़ाए बस कई मुंहिंजे आका नमाज़ पढ़ाए बस कई सभई हुजूर जा सहाबी मुंहिंजे महबूब जे चेहरे ॾे निहारे दिलि पिया ठारीन मुंहिंजो मुस्तफ़ा उन ग़रीब सहाबीअ ॾे निहारे रहियो आहे उन हुजूर जे सहाबीअ बेचारे लजड़ीअ खां खणी कंधड़ो हेठि कयो त जे हुजूर पुछे त मां जवाब कहिड़ो ॾींदुसि हुनखे कहिड़ी ख़बर त यार कीअं राज़ी थियो आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ओ हेठि कंधड़ो करण वारा अॼु ज़रा हेॾे त हली आ जेॾे ग़रीब ॿियो दफ़ो आयो हर सहाबीअ निहारियो त केॾो न नसीब वारो आहे कल बि हुजूर सॾड़ो करे महिमान अज भी मुझो मुस्तफ़ा सॾे रहियो आहे जॾहिं मुझे हबीब जे साम्हूं आयो मुझे करीम मुस्तफ़ा फरमाया अञा ओरे आ जियां वेझो आयो मुझे करीम जे अखियुनि में लुड़कड़ा लड़ी आया अल्लाह अल्लाह मुझे मदीने जे सईं फरमायो मुझे आका करीम फरमायो ऐ अल्लाह जा बाना तोखे करोड़े मुबारक हुजन जो तुंहिंजी रात वारी मेहमानी मुझे रब खे बि वणी वई आ मां मुस्तफ़ा जी दिल भी ठरी पईया ऐ दोस्तो जॾहिं न मुझे हुजूर जो मेहमान अचे जॾहिं तो वटि मेहमान अचे ख़ासि करे मीलाद करण वारा जॾहिं मीलाद करी त तुंहिंजा मेहमान न आहिनि हे मुझे मुस्तफ़ा जा मेहमान आहिनि मुझे हुजूर जे आमद जो काजा विसारे छॾ त मां वॾेरो हां विसरी वञ त मां रहिस हां नौकर बि अचई पेर उघाड़ा करे उन जा हथड़ा धोरा गुलहारी अचई उन जा हथड़ा धोरा बिस्मिल्लाह करे पाण वंड वंडे उन खे खारा रोई नफ़ल शुक्राने जो पढ़ी हुजूर ते दुरूद पढ़ी सुम ॾिस त मुंहिंजो मुस्तफ़ा करम करे थो या नथो करे मुझे हुजूर जो मीलाद कर लेकिन हुजूर जे मीलाद जे अदब वारो तरीक़ो भी सिख पोइ ॾिस त मुंहिंजो करीम मुस्तफ़ा कीअं थो पेरड़ो पाए ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ इहो न सोच त मां हिते मुक़ाम में वेठो हां मदीनो परे आहे मदीनो परे न आहे सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफ़ा के चौथो दूर भाई सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफ़ा के चौथो दूर भाई किथे तूं असाई किथे मुंहिंजो आका किथे आ मदीनो किथे तूं जवाका किथे तूं जवाका किथे तो मोहम्मद किथे तो मोहम्मद निधन थो नानी मुझे मुस्तफ़ा के चौथो दूर भाई अल्लाह जी ज़ात फरमायो मुझा महबूब कुरान जी आयत सजी करे ॾिए हाफिज़ कुरान वेठा आहिनि इहा आयत नाज़िल थी कॾहिं कीअं नाज़िल थी कुरान पढ़ी ॿुधाई मुझे हुजूर जे दरबार में काफ़र वेठा हा केर
काफर वेठा काफर भी अहिड़ा जेके खुदा के भी न पिया मञीन क़ुरान करीम के भी न पिया मञीन मुझे मुस्तफ़ा के भी न पिया मञीन मुझे हुजूर के चवन पिया अल्लाह तुझे के असां चऊं था चओ पंहिंजे अल्लाह के अगर तुझो खुदा सचो आ क़ुरान सचो आ ऐ नबी तू सचो आहीं त उन रब के असां चऊं था असां जे मथा आसमान मां पत्थरन जो मींह वसाए क़ुरान करीम उन्हनि जी ॻाल्हि ही बयान कई व इज़ क़ालुल्लाहुम्म इन कान हाज़ा हुवल हक़ मिन इंदिक फ़अम्तिर अलैना हिजारतम मिनस समा अविना बिअज़ाबिन अलीम मुझे रब के चयो सचो हई वसाए मींह जो पत्थर पत्थरन जो मींह तुझो कुरान सचो आ वसाए पत्थरन जो मींह तुझो नबी सचो आ वसाए आसमान मां पत्थरन जो मींह केर पिया चवन चो काफर पिया चवन हाणे जवाब दे जेको घुरे पादर उनखे लगनी आ न जवाब दे जेको पादर घुरे उनखे लगन घुरजन लेकिन मुझे रब दे कुरान दे निहार अल्लाह फरमाए तो वमा कान अल्लाह मा अल्लाह जे शान जे लायक नाहे लियो अज़िबहुम त इन्हनि ते अज़ाब कया मौला है त घुरन था प्या काफरहन मञीन भी न था रब चयो मां रब जाना तो घुरन भी अज़ाब था मञीन भी कोन था पर तव्हां रुगी इन्हनि खे था ॾिसो मां पंहिंजे यार खे थो ॾिसां मां अल्लाह ऐलान तो कया आहिन त मोचड़न जे लायक घुरन त अज़ाब था पिया लेकिन इहो ॾिसो त गॾु कंहिंसां वेठा हन वअंत फीहिम ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी ज़ात जंहिंसां गॾु हुजे उहो भले काफ़र हुजे मुंहिंजे अज़ाब खां आज़ाद हूंदो जेकॾहिं काफर भी मुझे हुजूर जे दामन में अची छुपे भले गंदो घुरे तॾहिं बि रब चवे ना ना मुझे पिरीअ जे भर मां निकिर ॿाहिर त मां रब ॿुधायईं त फिरौन जे काफ़िले खे मां कीअं ग़रक़ करे छॾींदो हा निमरूद खे मंडे मच्छर जे हथां कीअं पुछड़ो कराईंदो हा मुझे यार जे अॻियां वेठो हई मुझे हुजूर जे दामन में वेठो हई जेसिताईं मुझे महबूब वटि हई तेसिताईं अमान में मुझे प्रिय खां परे थी त मां रब तोखे ॿुधायां त अज़ाब रब जो कीअं थींदो आ जेकॾहिं काफर भी अज़ाब घुरे पर हुजे हुजूर जे भर में रब चवे न माफ़ी दे माफ़ी थे मुझे पिरीअ जे भर में वेठो हिते अज़ाब कोन ईंदो मुंहिंजो महबूब आ न मां पंहिंजे महबूब जे अंगण जो मां पंहिंजे महबूब सां जो प्यार थो कयां त मां पंहिंजे महबूब जे अंगण सां भी प्यार थो कयां थोड़ो ॿाहिर निकिर त मां रब तोखे ॿुधायां जवाब ॾे जेकॾहिं काफ़र थी करे भी हुजूर जे रुगी भर में हुजे रब अज़ाब को माफ़ी ॾे तुझे मुझे सीने में उथंदे वेहंदे इश्क़े मुस्तफ़ा जी चिड़ग आहे या नाहे कंहिंजे करे गॾु थिया हो जवाब ॾे ए भिरावड़ वारा किथां आया ए मुंहिंजा दोस्त परे खां ए गूंदल फ़कीर किथां आया ए तुंहिंजा दोस्त किथां तो छो आया हो हिन दौर में अबे जा ॿ पुट हिकिड़े जी हेॾे मोहड़ हिकिड़े जी हेॾे मोहड़ हिते ज़ुबानूं भी अलॻि क़ौमूं भी अलॻि ईअं गॾु वेठा हूं ॼण अबे अम्मा जा पुट न पर के दिली जिगरी दोस्त वेठा हूं हे कंहिंजो कमाल आहे चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़िक्र जो कमाल ए मुझे मुस्तफ़ा जे दुआउन जो कमाल आ मुझे हबीब जे प्यार जो कमाल आ त जंहिंजे इश्क में वेठा हो उन सीने में महबूब जे ज़ात के समायो थो तुंहिंजे असांजे भर में अज़ाब छाजे लाइ ईंदो अज़ाब त उन्हनि खे ईंदो जेके मुस्तफ़ा जा न आहिनि असां मञूं था या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है मुझे महबूब जा दीवाना हूं ॻाल्हायो हुजूर सां प्यार आहे
गाल पक्की करे सोची कजो हुजूर सा प्यार आहे वो ईमानदारी सा बुधायो जैसा न प्यार थींदो आ उन जे हर अदा सा भी प्यार थींदो आ या कोन थींदो आ जैसा न प्यार हुंदो उन जा कारा कपड़ा मौलवी जा कारा कपड़ा उन जी ठोड़ मां तहां जो नालो न तहां जो नालो मत तहां कावड़ी जी वञो जैसा जैसा प्यार हुंदो आ उन ठोड़ कराई मौलवी भी ठोड़ कराई उन मुछर के उस्तरो घुरायो मौलवी भी मुछर के उस्तरो कराए छड़ियो छो जे में मुझो यार खुश मां उन में खुश जी मुझो यार कंदो मां ई कंदुम ऐ मुजा दोस्तो गाल नालो खणी मु पांजो कयो पर खुखंदी त सभिनी के दिल में हुंदी त गाल त इहा ही सच्चा त जैसा प्यार हुंदो आ उन जे हर अदा सा भी प्यार हुंदो आ त खुदा जे वास्ते इन सजन साईं जे गुलाम जी हे दिल खोले गाल बुधी करे दिल सा जवाब दे जैसा प्यार हुंदो आ उन जे हर अदा सा भी प्यार हुंदो आ तो असा जो महबूब मुस्तफा सा प्यारा जवाब दे मुझे मुस्तफा के नमाज प्यारी आहे या ना है मुझे मुस्तफा फरमायो नमाज मां मुस्तफा जे अखर जो ठार मुझे मुस्तफा करीम फरमायो नमाज मोमिन जो मेराज मुझा दोस्त अजीज अल्लाह जे जात वट जदे मुझो मुस्तफा मेराज ते पहुतो अल्लाह जे दरबार में अर्ज़ करे मौला मां मुस्तफा के ला मकान जा दीदार कराए मौला मुझे किनन को झड़न जो छा थो करी मौला मुके पांजा दीदार कराई मुझे गुनाहगार उम्मत जेला छा थो दी रब जे महबूब तोखे मां रब पंहिंजे मर्ज़ी सां घुरायो इन करे मंज़िलूं तय करायूं उम्मत ला तो घुरियो आ इन करे जेको तो घुरियो आ उन्हनि खे रीय घुरियो थो ॾियां मौला छा थो दी महबूब नमाज 50 थो ॾियां मौला कमज़ोर हन हबीब 45 मौला कमज़ोर हबीब 40 मुंहिंजो रब चवंदो वयो मुस्तफा अर्ज़ कंदो वयो रब माफ़ कंदो जदे 5 बचा हुजूर चयो मौला 5 हन गंज मुझे अल्लाह फरमाया महबूब तू राजी हां मौला मां राजी रब चयो महबूब जे तू 5 में राजी है मां 50 में राजी हां पंजे गुलामन के चजा पढ़ंदा 5 मां रब सवाब 50 जो दई छदी दो माने महबूब पर चे जान उन्हनि खे तकलीफ़ करनी कान पवंदी हारी बनीअ में बीठो आ तेरे शर्तो पियो हलाए टाइम थी वयो बस रुगी वुज़ू करे उते ही खेड़ीअ में बीहे काबे ॾे मोड़ करे अल्लाह अकबर चयो मुस्तफा कबूल कंदो मास पानी ते बीठो आ बुंडड़ो बंधी उते ही शुरू थे महबूब तुझे करे रूए जमीन के पाक करे तो छरिया तुझे एडो कुर्ब अल्लाह महबूब मुस्तफा जे करे कयो इन करे मुंजा दोस्तो अजीजो अचो त नमाज़ी पाबंदी नमाज मोमिन जो मेराज नमाज मोमिन जो मेराज नमाज मोमिन जी पहचान क़यामत जे ॾींहुं मुझे आका करीम जा दीवाना चौथो टाइम हुजे हां त दिल खोले ॿुधाई हां क़यामत जे ॾींहुं 1,24,000 नबी हुंदा उम्मतूं हुंदियूं सिफ़ूं हुंदियूं टोटल घणियूं 140 120 घणी सिफ़ूं हुंदियूं 120 हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं सभिनी नबियन जे उम्मतुनि जूं सिफ़ूं सिर्फ़ 40 हिकड़े अम्मा आमिना जे लाल जे उम्मत जूं 80 सिफ़ूं सब नबी जी उम्मतूं हिकड़े पासे मुझे मुस्तफा जी उम्मत उन्हनि खां भी बीणी हुंदी सहाबियत के या रसूल अल्लाह तो एडी उम्मत में किए सुञाणंदो पंहिंजनि खे मुझे आका मुर्की फरमायो तो पुछण वारा 1000 घोड़न में जेकरे हिकड़ो 5 कल्याण घोड़ो हुजे त 7 मैलन ते पधरो हुंदो आ मां मुस्तफा जो उम्मती इन एडे इज्तिमा में क़यामत जे मैदान में इए पधरो हुंदो जी 1000 घोड़न में 5 कल्याण घोड़ो पधरो हुंदो आ ये मां मुस्तफा जो उम्मती बशर जे मैदान में पधरो हुंदो या रसूल अल्लाह किए हुंदो हुजूर फरमायो ओ 5 वक्त वुजू करे जेका 5 वक्त नमाज पढ़ंदो आ मुझो रब उन जे मुंह में एडो नूर पैदा कंदो जो उन जो मुंह भी पियो चोडीअ जे चंद्र वांगुर चमकंदो उन जा हथड़ा भी पिया चमकंदा उन जो नक भी पियो चमकंदो उन जी पेशानी पे चमकंदी उन जा गोडा पिया चमकंदा सजदे में सजी जान इस्तेमाल कंदो आ सजी जान के रब उन जे के नूर वांगुर चमकाइंदो मां मुस्तफा हे मां मुस्तफा जो होला ऐ मुझा दोस्तो अचो त नमाज़ी पाबंदी कयो अल्लाह के राजी कयो ऐ गडो गड नमाज न रोजा नमाज चङो कम अन्या की बियो फहम जैसा पसी पीढ़ीअ के ओहो कहिड़ो आ हिक बे जो हक न खाओ
एक बे जो हक न खाओ। याद रख मुसलमान, ये मुकाम भरियो पियो आहे। वॾा वॾा जवान जोधा जोधा जवान सुता पे जेको वयो आहे मोटी वरी कोन मोटी आयो आहे। हे तोखे असांखे सॾे ऐं सम्झाए रहिया आहिनि। ओ चरियो छाते था विढ़ो, ज़मीन जे टुकड़े ते इहा इते पई हूंदी, पाणीअ जे वारे ते इहो इते पियो हूंदो, छा पंज प्लाट ते इहो इते पियो हूंदो, कुझु बि कोन खणी वेंदो। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, अरे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। आएगा भी अकेला जाएगा भी अकेला, अरे 2 दिन की जिंदगी और 2 दिन का मेला। बिन ॾींहंनि जे लाइ हुई ॿ ॾींहं यादि थींदा, हिकिड़ो जॾहिं अम्मा जे पेट में ॼाए ऐं ॿियो वरी जॾहिं वरी ॿी अम्मा जे पेट में वहे। बसि इहो टाइम यादि थींदो जॾहिं अम्मा जे पेट में आए त तोखे कन में अज़ान चई वई, ऐं वरी जॾहिं ॿी अम्मा जे पेट में वञी पियो त अज़ान कान ॾिनी वई, पर पहिरीं तुंहिंजी निमाज़ कई वई। यानी निमाज़ ऐं अज़ान जे विच में जेको टाइम आहे, इहा तुंहिंजे ज़िंदगीअ जो नालो। इन थोड़े अरसे में छा करणो आहे, छा करे छा कंदे, ये दुनिया जा मामला कोन खुटंदा। हिकिड़ो ई मामलो कर त पंहिंजे सुहिणे रब खे कीअं राज़ी करणो आहे, पंहिंजे मालिक खे कीअं राज़ी करणो आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो रब मुंहिंजो मदीने जो साईं आयो न था। अम्मा आमिना सीने सां लायो अम्मा आमिना सॼो खीर प्यासी जो बाब जे महबूब खे प्यारियो। हुजूर पीतो, जॾहिं खबे पासे कई मुंहिंजे मुस्तफ़ा इनकार कयो। अचण सां मुंहिंजे मुस्तफ़ा ॿुधायो मां अदालत वारो नबी बणिजी आयो, मां इंसाफ कायम करण आयो हाँ। मुझो जेको हक आ मां पीतो आ, हे हक मुझे बे भा अब्दुल्लाह बिन हारिस जो आ, इहो मां न पियंदुसि। तोखे मूंखे मुस्तफ़ा सबक नो पंहिंजो हक खा। उहो मुझो रब जेको तू 100 मण बनीअ में उछलाईंदो हुई, 100 मण केर कंदो आ? जवाब त दे। जेको 100 मण मां 100 मण करण ते कादिर आ, उहो तुंहिंजे ज़मीन जे हिकिड़े एकड़ खे सोन करण ते बि कादिर आ। वेसन ते न विढ़ो, जिरेबन ते न विढ़ो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं जंहिं बि माण्हूअ खे राह मां ड्रो न थींदो, कुढ़ीअ मां कुझु कोन थींदो। एक बे जा बन्ना न सेरियो, बन्नन खे कुशादो कयो, रस्ते खे कुशादो कयो। मुझे मदीने जे साईं फरमायो, जेको रस्तो कुशादो कंदो रब उन जे कब्र खे कुशादो करे छॾींदो। असां में आदत आहे बन्ने खे सेर, खुदा जा बाना तो बन्नो सेरे सेरे सोढ़ो कयो। अगर कंहिंखे न हलंदे धकायो त क़यामत जे ॾिहाड़े तोखां वॾो हिसाब वरितो वेंदो। बन्ने खे सोढ़ो न कर, बन्ने ते लपो हेॾो तू रखो, सीअ बन्ने ते होॾो हू रखे। बन्ने विच सीअ बन्ने खे एतिरो मोकरो करे छॾियो जो अचण वञण वारो सुकून सां वञे, तव्हांखे दुआऊं कंदो वञे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी खे हिक ॿिए जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। टाइम घणो हुजे हाँ त घणो ॻाल्हाइण बसि काफ़ी थी वियो। इंशाअल्लाह ताला बिना लाउड जे अज़ान थींदी, छो त टाइम ओवर थी वियो आहे। सभई गॾिजी इते ई निमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला। निमाज़ पढ़ी करे उन खां बाद में नगर न्याज़ खाइजो। दुआ है त अल्लाह ताला तव्हां सां जी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना